अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों अज 9 मुहर्रम उल हराम जो ॾींहुं आहे ऐं असीं ॻोठ मिठड़ी जे जुलूस जे मातम ते वञी रहिया आहियूं। तव्हांखे बि ॻोठ मिठड़ी जो मातम ॾेखारींदासीं। असां सां गॾु आहे असांजो नंढड़ो नादिर अली रिड, इहो बि हलंदो मातम ॾिसंदो ऐं अव्हांखे बि मातम ॾेखारींदासीं। त असां पंहिंजे घर खां निकिता आहियूं। इहो असांजो ओलम पाक आहे। वञूं पिया था ॻोठ जे जुलूस जे मातम ते ऐं अव्हांखे ॾेखारींदासीं इंशाल्लाह त ॻोठ मिठड़ी में कीअं मातम थींदो आहे। तो दोस्तों फाइनली असीं पहुची वियासीं मातम वारे हंध ते। त मूंसां गॾु नादिर बि आहे। असीं मातम वारे हंध ते पहुची वियासीं। इहा आहे जामगोठ जो ओलम पाक, जिते केतिरनि ई सालनि खां वॾो तारीख़ी मातम कयो वेंदो आहे। हिते सॼी ॻोठ जा मोमिन ज़ुलझना वठी ताबूत खणी ऐं अची गॾु थींदा आहिनि ऐं हिकु वॾो मातम थींदो आहे। त उहो अव्हांखे ॾेखारियूं था पिया। असांजी मुंहिंजा प्यारा दोस्त जावेद भाई ऐं शहरयार भाई मातम ते आयल आहे। साईं नगारनि जो मातम, नगारा वॼाए ऐं मातम कयो वेंदो आहे। उहो बि अव्हांखे ॾेखारियूं था पिया। ये से मौला हुसैन जी सबील। मौला जूं सबीलूं तमामु घणियूं लॻल हुयूं। मां कुझु कवरेज करे सघियो आहियां, कुझु न करे सघियुसि छो त गर्मी तमामु घणी हुई। मौला जा अज़ादार तमामु वॾे तादाद में शरीक थिया। मौला जे मातम में सॼे ॻोठ जा मोमिन शरीक थिया ऐं असांजे ॻोठ जो तारीख़ी मातम हूंदो। हर साल इन्हनि तारीख़नि ते मातम कयो वेंदो आहे ऐं वॾे तादाद में मोमिन शरीक थींदा आहिनि।
कुछ बोलो असगर मेरे नाल वे हाय मेरा लाल वे पर धम दिया श्री राम मेरा असगर अखियां पर धम दिया मेरा असगर अखियां सतारा कल हो सीना तेरा चाचा कल हो सीना तेरा चाचा तेरा किसी बच्चन मोहल भाई धम दिया श्री रात रे मेरा असगर अखियां रे मेरा असगर हाय मेरा असगर मुझे अल्लाह दुआ कटपति गए मुझे अल्लाह मेरा सभी के वास्ते थे जिनके अज़ाकार रोज़